नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम कला खेतर सां गॾु आऊं आहियां अवां जो मेज़बान अली राज शेर। जीअं तव्हांखे ख़बर आहे त प्रोग्राम कला खेतर में असां मुख़्तलिफ़ कलाउनि सां तालुक़ु रखंदड़ दोस्तनि खे घुराईंदा आहियूं जेके मुख़्तलिफ़ फ़नून ऐं लतीफ़ा सां तालुक़ु रखनि था पिया, ख़ासि तौर ते जंहिंमें मुसविरी, मौसीक़ी, रक़ासी, शाइरी, इल्मु अदब जा मुख़्तलिफ़ पासा अची था वञनि पिया। अॼु असां परे खां कई आयल दोस्त खे पंहिंजे स्टूडियोज़ में ज़हमत ॾेई घुरायो आहे। बुनियादी तौर ते पाण शाइर आहिनि, शाइरी खे तमामु वॾो अरसो अर्पियो अथनि, 40 सालनि खां शाइरी कंदा पिया अचनि। मां संदनि थोराइतो आहियां जो असां वटि हिते कई आया आहिनि साईं रोशन जरवार साहिबु। साईं रोशन जरवार साहिबु, आउं अव्हांखे भलीकार थो चवां पंहिंजे प्रोग्राम कला खेत्र में। ऐं गॾोगॾु इहो बि त हीउ असांजो हिकिड़ो खुलियल फोरम आहे जंहिं ते तव्हां जेका ॻाल्हि चवणु चाहियो था उहा खुलियल नमूने सां चई सघो था। इंशाअल्लाह मीडिया जूं हिकिड़ियूं पंहिंजूं जेके पॉलिसियूं आहिनि उहे त पंहिंजी जाइ ते आहिनि, पर असां इल्मु अदब जे हवाले सां जेके हींअर असां वटि जेके मामला ऐं मामरा हलनि था पिया, ख़ासि तौर ते असांजे सिंधी समाज में जेका सहप न रही आहे ऐं ख़ुशूसनि पढ़ियल लिखियल माण्हुनि में ऐं पढ़ियल लिखियल माण्हुनि मां अदीबनि जो घणो तालुक़ु आहे। हींअर सोशल मीडिया ते ॾिसूं था हिकु ॿिए जो पटको लाहे वेठा आहिनि। इनखे तव्हां कीअं था ॾिसो पिया त असां वटि जेको अॻियों अदीब आहे उन वटि असांखे सहप बि मिले थी, बर्दाश्त बि मिले थी, असांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जा लाड़ा जेके चङाई जे पासे वठी था वञनि उहे मिलनि था पिया, ऐं मौजूदा दौर जो अदीब हिक ॿिए जे पटके में ॼुंडनि में हथु विझंदे देरि कोन थो करे। इन जो छा सबबु आहे? असांजी नज़र में इन जो सबबु अना परस्ती चइजे, सही, ऐं मुताले जो घटि हुजणु। एग्ज़ैक्टली, मां ॻाल्हि जेका चवणु पिया चाहियां अना परस्ती बि उनजे करे आहे त हुन वटि तालीम कनि था। मुतालियो न आहे, तव्हां ॻाल्हि जारी कयो। मुताले जो घटि हुजणु, मुशाहिदे जो घटि हुजणु। सही, सिंधी में पुराणी हिकिड़ी चवणी आहे त हरीड़ वठी ऐं पासारी बणिजी वियो। जी बिल्कुलु। हाणे थोरो हिकु ॿ सिट लिखणु आई, सही, ख़बर बि कान्हे त इहा अदब जे ज़ुमरे में आहे, ॿाहिरि वज़न में आहे या न आहे। सही, ऐं जेके इख़्लाक़ियात जूं तक़ाज़ा आहिनि उन मूजिबि आहे या न आहे। सही, बसि मूं लिखी इहे लफ़्ज़ पाण में थोरो तुको मिलियो, अदा मां शाइरु आहियां। सही, ऐं इहो ई सबबु आहे जो इल्म में जेका हिकिड़ी रोशनी हुजणु खपे, सही, असां उन तरह सां न वरितो आहे इल्म खे बिल्कुलु अॼु जे हिसाब सां। जी, जॾहिं त जीअं तव्हां फरमायो त पुराणा दोस्त उन्हनि जेको पढ़ियो उन में कढ़िया बि हो। सही, उन लाइ भिटाई चयो त पढ़ियो था पढ़नि, कड़नि की न कुलूब, उहे भिटाई हिन दौर जी ॻाल्हि कई अथव। बिल्कुलु बिल्कुलु। जेके पढ़नि था डिग्रियूं त वॾियूं आहिनि, वॾा सर्टिफिकेट जी आहिनि, बिल्कुलु। वॾा तमग़ा आहिनि, जी बिल्कुलु, पर कढ़ियल न आहिनि। सही था चओ। पढ़िजे, पुरझिजे, सही, ऐं पोइ मां अर्ज़ु कयां त पंहिंजे ज़र्फ़ ऐं सोच मुताबिक़ उन ते वरी पोइ माण्हू फ़ैसिलो बि ॾींदो, सही, तहरीर बि लिखंदो, तक़रीर बि कंदो। सही, तहरीर, तक़रीर, इल्मु अदब, इहे जेके बि शयूं आहिनि इहे इंसान ज़ात खे अॻिते वठी वञण जे लाइ आहिनि, उन्हनि जी हाकारी पहलू खे वधीक उभारण जो ज़रियो आहे। मां इहो थो भायां त असां जेको चऊं था त सिंध में हिकिड़ी एक्ज़ीजरेशन असां हिकिड़ो वधाउ पैदा करे छॾियो आहे। उहो वधाउ इहो पैदा कयो आहे त बाबा असां क़दीम में क़दीम असां वटि साईं मुअण जो दड़ो बि आहे, ठीकु आहे, असां वटि समूरियूं दुनिया जूं जेके वॾियूं शयूं आहिनि एसि ताईं जो असां इहो बि चवंदा आहियूं त बाबा वॾे में वॾो क़ब्रिस्तान बि असां वटि आहे हिन जो। माना इहा बि का अहिड़ी ॻाल्हि न आहे जंहिं ते माण्हू पंहिंजो पाण खे को पढ़ाए या फ़ख़ुरु करे या पंहिंजो पाण खे हू करे। मुंहिंजे चवण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त असां इन्हनि शयुनि जे करे आपेशाहीअ में वठिजी विया आहियूं, पंहिंजो पाण पढ़ाइण में वठिजी विया आहियूं, बजाए इन जे जेको असां मस्बत कमु कयूं या असां कम खे वधीक अहमियत ॾियूं, असां इन्हनि शयुनि ते वधीक था कयूं पिया, त इहे शयूं असांजे ईंदड़ नसुल जे लाइ केतिरे क़दुरु हानिकार थी सघनि थियूं। बिल्कुलु, पंहिंजी पुराणी तहज़ीब ते नाज़ ज़रूरु कजे, आहे बिल्कुलु आहे, पर पुराणा हुनखे पुराण जे हद में रहण ॾिजे। पाण नयूं सोचूं, नई ॻाल्हि खे हींअर असां चाहियूं। हा, असां चाहियूं ज़रूरत कहिड़ी शइ जी आहे असांखे, सही आहे, सम्झो न साईं। ऐं ज़िंदगी जे हर शोबे में ज़रूरत आहे। सही, सही था चओ। उहो पोइ कलमकार हुजे, कहाणीकार हुजे, शाइर हुजे, मुअर्रिख़ हुजे, जी जी, साइंसदान हुजे, आर्टिस्ट हुजे, सही, वॾो जहान आहे नवाण जो। जी बिल्कुलु, ऐं नवाण उहो ॻोल्हिजे ऐं उहा नवाण सुठी शइ आहे यकीनी तौर ते। बाक़ी पुराण असांजी तहज़ीब आहे, असांजी सुञाण आहे, असां बराबरि 5000 साल पुराणी तारीख़ जा वारिस आहियूं। सही, उन ते असांखे फ़ख़ुरु आहे। बिल्कुलु,
ऐं भला ॾिसूं त असां इन नज़रे सां ॾिसूं त उन्हनि वटि केतिरी जिदत हुई, असां वरी पोइते विया अॻिते त न विया आहियूं। सही ॻाल्हि आहे। हुन वटि घटि में घटि जेको नेकाली जो निज़ाम हो, पाणी जी नेकाली जो निज़ाम हो, असां खां वधीक जदीद हो, बहितर हो। ऐं असांजा हींअर शहर ऐं घटियूं तव्हां ॾिसो त उहो कहिड़े नमूने सां हींअर जेका ताज़ो बरसाति पई महीनो ॾेढ अॻु में, शहरनि जी हालत तव्हां ॾिठी, बिल्कुलु घरनि जे दरनि ते गटर ऐं रस्ता सभु गॾिजी हिकु थी विया। सही, बिल्कुलु सही। हाणे इहे सोचूं हर फ़र्द जी ज़िमेवारी आहे। बिल्कुलु, रुगो रड़ियूं करण सां ज़िमेवारी कान्हे का, हुकूमत रुगो ज़िमेवारी कान थी ठहे, पर मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं मुंहिंजे घर में पाणी अचे थो त मुंहिंजो फ़र्ज़ु इहो आहे त मां हुन पाणी जो दुरुस्त निकाल जो बंदोबस्तु मां पंहिंजे घर वटां कयां। मुंहिंजे ख़्याल में असां पाड़ेसिरीअ खे तकलीफ़ न थिए। बिल्कुलु। ऐं असांजो वॾे में वॾो फ़र्ज़ु इहो थो ठहे पियो त सुबुह जो सवेरो भला असां पंहिंजे ॿार खे स्कूल वठी वञूं था, जेकॾहिं वापसि अचे थो त हुनजी कापी असां चेक कयूं था त उन कापी में छा लिखियलु आहे, उन में छा लिखियलु आहे। त इहो असांजो जेको अदीब ऐं शाइर आहे ख़ासि तौर ते उन ते वधीक ज़िमेदारी थिए थी। ऐं जेकॾहिं असां सिंध जी आबादी खे वंड कयूं ॿिनि सां त असांजे शाइरनि जो अंगु निकिरी थो अचे मुंहिंजो। बिल्कुलु दुरुस्त आहे। हा, त इन उहे माण्हू जेके आहिनि उहे छो नथा इन मतिलबु असांजे हुन हाकारी अमल में हिसो वठनि? बसि उमेदु रखी सघिजे थी अलाह मालिक आहे। न, अलाह मालिक अलाह पाण थो चए त मां हुन क़ौम जी हालत तेसि ताईं नथो बदिलायां जेसि ताईं उहा पाण बदिलाइणु नथी चाहे पई। उन में असांजे सियासतदाननि जो हथु आहे, उन में छा असांजे अदीबनि जो हथु आहे, छा असां वटि वाक़ई तालीम आहे, तालीम जो उहो रेशो आहे? मुआशिरे में जेके बि ज़िमेवार माण्हू सभिनी जी इहा ज़िमेवारी आहे, उहे उस्ताद जी हैसियत सां हुजनि, जी जी, हुकुमरान जी हैसियत सां हुजनि, या कंहिं अमलदार जी हैसियत सां हुजनि, जी, या आम फ़र्द जी हैसियत सां, या आम फ़र्द जी हैसियत सां। आम फ़र्द जी हैसियत चौथे नंबर ते रखूं था जो उनजी आह में असरु घटि आहे। सही। उहो वीचारो दां ई कंदो, पोइ ॿुधण वारो अमलदार ॿुधे या न ॿुधे, हुकुमरान ॿुधे या न ॿुधे, असांजो सियासतदान ॿुधे या न ॿुधे। असां वटि हींअर हिकिड़ो सॼो इहो वायुमंडल अहिड़ो थी वियो आहे जो सच त राज साहिबु अलाए केॾांहुं हलियो वियो, सही, नज़र नथो अचे। नाले मात्र सच आहे, ज़रूरु सच ग़ाइब कोन्हे हिन दुनिया में, ज़रूरु आहे, पर ॾाढो घटि आहे, नाले मात्र आहे। उन में हर फ़र्द पंहिंजी ज़िमेवारी नथो निभाए। सही था चओ। जेकॾहिं ज़िमेवारी निभाए त जेको तव्हां सुवालु पुछो था उन सुवाल जो हर हिकु माण्हू वटि जवाबु आहे। जी बिल्कुलु सही था चओ। न, सच बि ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि आहे त रोशन साहिबु, आउं तव्हांखे चवां त सच बि शख़्सी आहे, सच बि रिलेटिव आहे, निस्बती आहे। तव्हांजो सच पंहिंजो आहे, मुंहिंजो सच पंहिंजो आहे। मां जंहिं अखि सां हिकिड़ी शइ खे ॾिसां थो पियो, यकीनी तौर ते जेको असांजो आलिम शाइर अदीब आहे, असां जेकॾहिं वन यूनिट जी तहरीक खे ॾिसूं था पिया रोशन साहिबु, त वन यूनिट जी तहरीक हुजे, MRD जी मूवमेंट हुजे, जेका मतिलबु ज़िया जे आमराना दौर ख़िलाफ़ु हली, त उन तहरीक में असांजो अदीब अॻु भरो बीठो आहे। वन यूनिट जी तहरीक जेकॾहिं आउं इहो दावा सां चवां त जेकॾहिं असांजी सिंधी क़ौम खे सुञाणप साईं GM सैयद जे फ़िक्र खां वधीक असांजे अदीब ॾिनी आहे, त मां हिन में ग़लति न चवंदुसि कॾहिं तौर ते, ठीकु आहे। हा, त उहो अदीब असांजो काॾे वियो हलियो? मुरातूं वरितियूं उन अदीब, ऐं उन खां पोइ अदीब पासीरो थी वियो, ऐं उन खां पोइ जेको असां वटि अदीब थो अचे पियो, उहो उन्हनि रियायतुनि जे चकर में थो रहे। इहो छा सबबु आहे? अॼु जो अदीब, हाणे अदीब लफ़्ज़ त मुंहिंजे लाइ एतिराम जे लाइक़ु लफ़्ज़ आहे, पर शायदि विकामी वञे थो, या कंहिं वटि कंहिंजे असर हेठि अची थो वञे, सही, जंहिंजे करे हुनजी जेका सच ॻाल्हाइण जी कुवत दॿिजी वञे थी, सही, या कुझु करे नथो सघे, चाहींदे बि, सही, चाहींदे बि कुझु करे नथो सघे। बाक़ी हाणे हींअर त आहे त घणो कुझु। इल्मियत बि इदारा जेके आहिनि सरकारी सतह ते या गैर सरकारी सतह ते जेके कमु था कनि पिया, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी आहे, कल्चर डिपार्टमेंट आहे, उन खां अलावा सिंधी अदबी बोर्ड आहे, या ॿिया नंढा संढा इदारा जेके आहिनि जेके इल्म अदब जे वाधारे जे लाइ कमु कनि था पिया, उन मां मुतमइन आहियो तव्हां त हू सही ॾिस में कमु कनि था, सही रुख में कमु कनि था या न? जेका असांजी सिंधी ॿोलीअ सां हींअर जेका वेदन आहे, हा, सच पुछो त अखियुनि में लुड़क अची था वञनि। सही। इहा हिकिड़ी वॾी अज़ीम ॿोली आहे। सही। जो ॿियो त ठहियो असांजे असेंबली में सिंधी नथी ॻाल्हाई वञे यार, असांजी सिंधी असेंबली में ॾुख जी ॻाल्हि आहे। ॾिसंदव, रोज़ था ॾिसूं, हा हा, असांजा सिंधी जेके नुमाइंदा आहिनि जिन खे सिंधी अवाम वोट ॾेई पहुचायो, त असांजे सिंधियुनि जे हुक़ूक़ लाइ तव्हां ॻाल्हायो, सिंध लाइ ॻाल्हायो।
उहे हुकूक त पंहिंजी जाइ ते, पर जेका उते ॿोली था ॻाल्हाइनि असेंबली में छा मामिलो थोरो मतिलबु सियासी थी थो वञे पियो, पर पुठियनि ॾींहंनि में तव्हां ॾिठो हूंदो सियासत खे छॾे दिलि जी ॻाल्हि त कबी बिल्कुलु बिल्कुलु कंहिंखे ॾुखी लॻे बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ त पुठियनि ॾींहंनि में जेॾी महिल सेनेट में इहो मामिलो वियो त बाबा जेके बि पाकिस्तान जूं ॿोलियूं आहिनि उनखे क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾियो, या इवन इहो करीम ख्वाजा जेको पीपल्स पार्टी जो सेनेटर हो उन इहो बिल पेश कयो, उन में सिंध जे सेनेटरे उन जी मुखालफ़त कई, मुज़फ़र हुसैन शाह। त मक़सदु इहो आहे त इहे शयूं असांजे अंदरि मां छो थियूं मोकिलाईंदियूं वञनि, असीं एतिरा सतही मफ़ादनि ते विकामण वारा छो थी विया आहियूं। असां में पाण सुञाणण वारो जज़्बो हींअर मुर्दा थी चुको आहे। पाण सुञाणो त असीं सभु कुझु आहियूं। सही। हा, बंदो पाण सुञाणे त अलाह बि सुञाणी थो वञे। बिल्कुलु। बसि ॼण पाण नथा सुञाणे सघूं। इहो त असांजे तसव्वुफ़ में आहे त जंहिं पंहिंजो पाण खे सुञातो तंहिं पंहिंजे रब खे मन अर्फ़ नफ़्स हू फ़क़त अर्फ़ रब क़ुर थो चवे। हा हा। असां में पाण सुञाणण वारो जज़्बो जेको आहे सो ख़तमु थी पाण सुञाणो त ख़बर पवे त छा आहे। अलामा इक़बाल जे ख़्वाब जी बि ताबीर थिए तो ख़ुद ही को कर बुलंद इतना कि हर तक़दीर से पहले खुदा बंदे से ख़ुदि पूछे बता तेरी रज़ा क्या है। हाणे पाण सुञाणण खां पोइ उन क़ौम जी उन जी तक़दीर जागे थी ऐं उन जो ऐलान थो थिए उनजे वजूद जो। सही ॻाल्हि था चओ। नथो पाण सुञाणजे त पोइ वजूद ई ख़तमु आहे न साईं। माना इल्मी अदबी इदारा बि पंहिंजो कमु पूरो नथा कनि पिया, ऐं जेके असांजा सियासी इदारा आहिनि उहे बि कमु पूरो कोन था कनि। हींअर को बि नज़र नथो अचे। अच्छा, हा, हिन ॻाल्हि ते बिल्कुलु पाण अचूं था पिया साईं रोशन साहिबु। हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो, असां वठूं था हिकिड़ो नंढड़ो कमर्शियल ब्रेक। नाज़रीन, असां अचूं था हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक खां पोइ साईं रोशन जरवार सां असांजी गुफ़्तगू जारी आहे। संदनि शाइरी ॿुधंदासीं, उन खां अलावा गुफ़्तगू कंदासीं। नाज़रीन, प्रोग्राम कला खेत्र में भलीकार रोशन जरवार असां सां गॾु मौजूदु आहे। रोशन जरवार सां गुफ़्तगू पई हली ऐं गुफ़्तगू जो नतीजो इहो निकितो त असांजा जेके बि इदारा आहिनि, अजीब इतफ़ाक़ इहो आहे त उहे पंहिंजे पंहिंजे कम खे सुञाणी न सघिया आहिनि, या जेकॾहिं सुञाणी सघिया आहिनि त उहे पंहिंजे कम खां लवाइनि था पिया। उहे इल्मी अदबी इदारा हुजनि, उहे सियासी इदारा हुजनि, या इल्म अदब जे मैदान में आम जेको अदीब ऐं शाइर माण्हू आहे उहो हुजे। शाइरी जेका थिए पई तमामु घणी पई थिए। जी, मयारी शाइरी केतिरी थिए? मयारी शाइरी जेका ऐं पंहिंजे अख खां ॾिसां थो। जी जी, छो त जीअं तव्हांखे चयुमि त सच निस्बती आहे त मयार बि निस्बती आहे। मयारी शाइरी बि थिए ज़रूरु थी, जी जी, पर घटि। सही। छो त अॼु जो शाइर कंहिंखां तरबियत वठंदे ऐब थो महसूसु करे। अॼु जो नओं शाइर बिल्कुलु बिल्कुलु ज़ाहिर आहे हुन वटि नयूं शयूं नयूं सोचूं ज़रूरु आहिनि। हुन वटि इल्हाम आहे, कुदरत शाइरी आहे इल्हाम। हा हा, हुन वटि कुदरती ॾात आहे, नयूं शयूं आहिनि, पर उहा जॾहिं कंहिं पाण खां ॾाहे, कंहिं उस्ताद कंहिं बुज़ुर्ग जे अॻियां शइ पेश करे उन खां राय वठंदो त हुनजी शइ में छंड छाण थींदी, तख़लीक़ में छंड छाण थींदी ऐं उहा शइ साफ़ सुथरी थी वेंदी। जी बिल्कुलु। अॼु जो नओं शाइर इहा कुझु ऐब महसूसु करे थो। सही। मूं हिकिड़ी शइ लिखी आहे, तनक़ीद लाइ पेश कयमि, किथे अदबी संगत में थोरी तनक़ीद थी त वरी उन मां अदबी संगत जी महफ़िल में वेंदुसि ई कोन। सही ॻाल्हि आहे। अॼु ईअं आहे, ईअं असांजे दौर में ईअं कोन हो। मां बि हिन दौर जो आहियां, को पुराणो ख़ासि कोन आहियां। मतिलबु असांजे दौर में मां त इहो चवां थो त जेका सिंधी अदबी संगत हुई उते बाक़ाइदा इहे क्लास थींदा, हर हफ़्ते उन्हनि क्लासनि मां सिखी करे असां जेको कुझु पढ़ायोसीं उहो हिन नतीजे ते जेको बि कुझु आहियूं, जेके ॿ अखर पेट में आहिनि, उहो उन जो नतीजो आहे। पर मां इहो थो सम्झां त मौजूदु दौर जो अदीब ऐं शाइर या त पंहिंजी पाण खे बेइज़ती थो महसूसु करे त बाबा मां कंहिं ॿिए जे साम्हूं पंहिंजी शइ प्रेज़ेंट कयां या पेश कयां, ऐं उन ते तनक़ीद थिए। तनक़ीद मां मुराद आहे शुरू में फरमायो त सहप न आहे, रवादारी न आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अॻे वाक़ई ईअं थींदो हुओ, जॾहिं हिकिड़ी 5 दोस्त ईंदा हुआसीं, मीटिंग थींदी, 8 ॾींहं रखी वेंदी हुई, उन में मूं का शइ पेश कई, सभिनी उन ते तनक़ीद कई, मूंखे महसूसु थींदो त हीअ मुंहिंजी शइ थोरी कमज़ोरी, मूंखे रहनुमाई मिली आहे। सही। ऐं मुंहिंजी उन में शइ में तक़वियत ईंदी। सही। ठीकु आहे न साईं। ऐं पोइ वरी हर हफ़्ते ईअं थींदो जो को सीनियर दोस्त वरी लेक्चर ॾींदो हुओ शाइरी ते। बिल्कुलु बिल्कुलु। मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते। इहे थींदियूं हाणे घटि थियूं थियनि। ऐं अॼु जी अदबी संगत कमु ॾाढो सुठो करे थी, पर सिर्फ़ु काग़ज़नि ताईं।
साईं जीअं तव्हांखे मूं सवेर गुज़ारिश कई त असां वटि दुनिया जी वॾे में वॾी शइ आहे, ठीकु आहे। असां वटि सिंधी अदबी संगत जे लाइ बि इहो चयो वेंदो आहे त एशिया जी वॾे में वॾी अदबी तंज़ीम आहे। उन अदबी तंज़ीम जो गुज़िरियल 10-12 सालनि में को मतिलबु ॿुधाइण जोॻो कमु कहिड़ो आहे जेको उन कयो हुजे? मतिलबु मूंखे नथो लॻे पॉलिटिसाइज़ थी वई, सियासत जो शिकार थी वई, सियासी मफ़ादनि जो शिकार थी वई। इन जे करे अहिड़ा माण्हू अदबी संगत जा सेक्रेटरी बि ठहिया जेके इल्मु अदब सां जंहिंजो वास्तो घटि हो। ॿियो त ठहियो, पर असांजा जेके तइलीमी इदारा बंदि लॻा पिया आहिनि, उन ज़िमेवारी आहे वधि में वधि अदबी संगत जी। बिल्कुलु उन्हनि जे लाइ कुझु कोन कयूं। तक़रीर में चवंदा आहिनि, सही ॿुधंदा आहियूं जेके असांजा दोस्त हींअर वॾनि उहिदनि ते फ़ाइज़ आहिनि, असां हीअं कंदासीं हीअं कंदासीं, पर को अमली तरह सां उन्हनि इल्मी तइलीम जे मैदान में कुझु बि कोन कयो आहे। बिल्कुलु साईं। असां जूं सिंधी अदबी संगतूं मुख़्तलिफ़ मामलनि ते जेके बि आहिनि उहे जीअं तव्हां ॻाल्हि कई त उहे मुज़ाहिरा बि कनि थियूं, बयानबाज़ी बि कनि थियूं। कॾहिं कंहिं सिंध जी कुंड मां इहो आवाज़ु आयो त बाबा फलाणो उस्तादु कोन थो पढ़ाए, हिन जे करे हिन जे ख़िलाफ़ असां इहो त मां अर्ज़ु कयो न, कॾहिं बि कोन इहो अलॻि आहे न। हा, इहो मुंहिंजे ख़्याल में असांजो अलमीअ खां वधीक बि ईअं चइजे जॾहिं हिन नसुल खे सही माना में तइलीम ई न मिलंदी त अदब किथां पैदा थींदो? बिल्कुलु इल्मु अदब किथां ईंदो? किथां थींदो? सही था चओ। भला अॼुकल्ह जेके किताब छपजनि था पिया गेटअप ऐं मयार जे हिसाब सां त माना ॿाहिरियों जेको ॾेखाव वारो मयार आहे उन हिसाब सां त ॾाढा ख़ूबसूरत था छपजनि। मयार आहे न? मूं जेके पढ़िया आहिनि किताब अॼुकल्ह छपजनि था, दोस्तनि जा अचनि था, मिलनि था, पढ़ूं था, पोइ हाणे ॾिसो न हर किताब हर शाइर किताब जो मुहाग लिखंदड़ जेको आहे या जेके ॿिया राया ॾींदड़ आहिनि, इन्हनि जी ज़िमेवारी आहे त हुननि जे सही जेके हुनजे पहलुअनि जी निशानदेही कनि। हिते सिर्फ़ु तारीफ़ आहे। पुठियनि में मूं किताब लिखायो, अव्हांखे मुहाग लाइ अव्हांखे मुंहिंजी तारीफ़ न कंदो त अव्हां जो मुहाग उछलाए छॾींदुसि, वरी ॿिए खां लिखाईंदुसि। बिल्कुलु। मां पुठियनि में कंहिं तक़रीब में वञणु थियो मुंहिंजो, मूंखे कंहिं किताब ते तबसरो करिणो हो। असांजो तमामु सीनियर अदीब, नालो नथो खणाऊं, तमामु सीनियर अदीब आहे। उन मूंखे चयो चई यार तुंहिंजे लाइ इहो आहे त तूं हरूभरू जेको आहे, हरूभरू छा मतिलबु तूं तनक़ीदी पहलू बि नुमाया कंदो आहीं, इन जे करे बाबाही काज आहे जंहिंजो खाइजे उनजो ॻाइजे। मूं चयो साईं तव्हांजे दौर में थींदो हूंदो, मौजूदा दौर में बि जेकॾहिं ईअं रहियो त नक़ाद मोहसिन आहे। हा, नक़ाद उन तख़लीक़ार जो मोहसिन। बिल्कुलु सही था चओ। त उहो ऐं ईमानदारी सां तनक़ीद करे त तहमीर हुजे, बायस थी करे न, साड़ में न करे, हसद में न करे, जीअं तनक़ीद न हुजे, पंहिंजी राय शामिल न हुजे हुनजी, तनक़ीदी उसूलनि ते परखिजे। शाइर असां वटि तमामु घणा आहिनि। आख़िरी सवाल तव्हां खां, केतिरा शाइर त तव्हां सम्झो पिया त जेके पढ़जनि था? हा, पढ़ण जो मौक़ो मूंखे कुझु घटि मिलियो आहे, जो तबियतनि मां थोरो मज़े में नथो रहां। बहरहाल जेके मुंहिंजी पसंदि जा शाइर आहिनि उहे मां पढ़ंदो आहियां। अॼु जेके नवां दोस्त लिखनि था, पोइ किताब छपाईंदा आहिनि, ॾेई वेंदा आहिनि, पढ़ंदा आहियूं। ॾाढा सुठा नौजवान छोकिरा। असां वटि मुर्तज़ा फुल आहे, उनजो किताबु आयो, ऐं पंहिंजो इश्क थो मुंहुं में नचे, नौजवान शाइर आहे, असांजे ख़ैरपुर ज़िले जो आहे। उन किताब जो मूं पढ़ियो, मूंखे सॼो किताब जो का बि अहिड़ी शइ न हुई जिते मां बोर थियो हुजां। ॾाढो मूंखे वणियो ऐं मां खेसि मुबारकूं ॾिनियूं। पोइ ॿिया उनखां अलावा ॿिया ॿिया दोस्त नवां जेके लिखनि था ॾाढो वणनि था, सुठी ॻाल्हि आहे। नवां इश्तिहार, ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं। ऐं बाक़ी जेके शाइर सदा हयात शाइर जो दर्जो माणनि था, उहे अञा ॿिया आहिनि शाइर। असां वटि माज़ी में शेख अयाज़ उस्ताद बुखारी मिसाल, उस्ताद बुखारी थियो। ऐं मां जंहिं शाइर खां मुतासिर थी शाइरी कई, मीर अब्दुल रसूल मीर। अच्छा, मीर साहब खे मुंहिंजे जॾहिं शुरू में रेडियो ते ॿुधो, शुरू में असां रेडियो ॿुधंदासीं, ॾाढा पाबंदी सां रेडियो ॿुधंदासीं। पोइ इहो 70 वारो ॾहाको ऐं 80 वारो, इन में जेके नवां शाइर रिकॉर्डिंग थियूं उन्हनि जूं, साईं मीर साहब थियो, ताजल बेवस थियो, ऐं साईं मुर्तज़ा ॾाढे थियो। मखदूम साहब त ॿुधंदा ईंदासीं, मखदूम साहब त भिटाई जो तसलसुल आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु। पर हीअ सभु भिटाई जो तसलसुल आहिनि। मां अॼु ताईं जेके असांजा भिटाई बज़ाते ख़ुदि पोयनि शाइरनि जो तसलसुल आहे, ऐं तसलसुल हुजणु खपे। हुन खां निकिरी धार रस्तो इख़्तियार करणु, इहो भिटाई जे काफ़िले खे छॾणु आहे। बिल्कुलु सही था चओ। जेकॾहिं शाइर सॾायूं था, शाइर थींदासीं, त भिटाई खे पढ़णो पवंदो। भिटाई सम्झणु त ॾुखियो आहे, भला जेतिरो सम्झी सघिजे ओतिरो पढ़जेसि। सही ॻाल्हि।
सही था चओ भिटाई खे सम्झण जे लाइ PhD करणी पवंदी साईं सही PhD त इलाही सारियूं थी चुकियूं आहिनि पर कम जी PhD कहिड़ी आहे हा न साईं ॾिसो न भिटाई जे हवाले सां मां सम्झां थो त हिकिड़े बेत ते बि जेकॾहिं असां ॻाल्हायूं त कलाकनि जा कलाक ॻाल्हाए सघूं था ऐं अॼु जे दौर जी घुर्जुनि मुताबिक़ आहे PhDयूं इलाही थी चुकियूं आहिनि PhD जूं थीसिस लिखी चुकियूं आहिनि पर मां सम्झां थो त कम जी थीसिस कहिड़ी आहे जेका असां कोट करे सघूं त हीअ कम जी थीसिस आहे ऐं हिन भिटाई खे सवाइ मां जेके ॿ किताब आहिनि जेके PhD थीसिस कोन्हनि हिकिड़ो त गुरबख्शानी साहिब जो जेको रिसालो हुन तरतीब ॾिनो उन खां पोइ जेकॾहिं असां वटि नज़र थो अचे त तनवीर अब्बासी नज़र थो अचे शालती वॾी शाइरी जे नाले सां हुनजो किताबु जेको आहे उहो आलमी लेवल ते ॻणाइण जहिड़ो किताबु आहे जेको भिटाई ते लिखियलु किताबु आहे शाइरी में छा था ॿुधायो साईं शाइरी में साईं मां गज़ल थो ॿुधायां तव्हांखे बिस्मिल्लाह पाण ॻाल्हायोसीं ज़िंदगी जे बारे में त ज़िंदगी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मुख़्तसिरा हिकिड़ो गज़ल ज़िंदगी जो असीं शाइर आहियूं दर्द जा जी बिल्कुलु शाइर हूंदो ई दर्द जो आहे हा शाइर खे जेसिताईं घरां ॾंडो न लॻे उन खां पोइ माइशरे में जेको ॾिसूं था हा धरतीअ जो दर्द ऐं सरतीअ जो दर्द हा बिल्कुलु इहे ॿ सूर जेके आहिनि शाइर था बणाइनि साईं बिल्कुलु बिल्कुलु कीअं गुज़ारियां हिकु लोहीअ ख़ार जहिड़ी ज़िंदगी वाह कीअं गुज़ारियां हिकु लो हीअ ख़ार जहिड़ी कंडे जहिड़ी हा बिल्कुलु कीअं गुज़ारियां हिकु लो हीअ ख़ार जहिड़ी ज़िंदगी हाण थी बसि ईअं लॻे ॼण ॿार जहिड़ी ज़िंदगी वाह वाह तुंहिंजे भर में दर्द ग़म जी बूइ बि न बासिजे वाह तुंहिंजे भर में दर्दो ग़म जी बूइ बि न बासिजे तो सिवा तुंहिंजो कसम आज़ार जहिड़ी ज़िंदगी वाह 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 ख़ूबसूरत ॿीहर ॿुधाइजो तुंहिंजे भर में दर्दो ग़म जी बूइ बि न बासिजे वाह वाह तो सिवा तुंहिंजो कसम आज़ार जहिड़ी ज़िंदगी वाह कंहिं समय कंहिं जवानड़ीअ जी तीर सां छाती छिगल इहा तशबीह वाह वाह कंहिं समय कंहिं जवानड़ीअ जी तीर सां छाती छिगल कंहिं महिल आ सरह जे फूलार जहिड़ी ज़िंदगीअ जा रूप आहिनि वाह वाह ख़ूबसूरत ख़ूबसूरत वाह दूरियूं मगरूरियूं मजबूरियूं ऐं आसरा वाह दूरियूं मगरूरियूं मजबूरियूं ऐं आसरा सभु मिलायम थी पई ॼण हार जहिड़ी ज़िंदगी वाह वाह हार ज़ू माना आहे साईं हार माना हार माना नुक़सान दूरियूं मगरूरियूं मजबूरियूं ऐं आसरा वाह सभु मिलायम थी पई ॼण हार जहिड़ी ज़िंदगी जे कुछां काफ़र थियां पर जे लुछां बाग़ी चवनि वाह दौरे हाज़िर जी ॻाल्हि जे कुछां काफ़र थियां जे लुछां बाग़ी चवनि पर जे लुछां बाग़ी चवनि ए ख़ुदाया छो ॾिनई हीअ दार जहिड़ी ज़िंदगी वाह 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 ख़ूबसूरत ख़ूबसूरत सिज सभा सां मोकिलिया रोशन सनेहा सुबुह वेल वाह सिज सभा सां मोकिलिया रोशन सनेहा सुबुह वेल उथ उथी आज़ाद घारियूं प्यार जहिड़ी ज़िंदगी वाह वाह ख़ूबसूरत ख़ूबसूरत ॿियो छा आहे साईं साईं वरी बि गज़ल नंढड़े ॿार ते हिकिड़ो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह गज़ल बि जाम लिखिया अथसि काफ़ी लिखी आहे असां जेका मुशाइरी कई गज़ल ऐं काफ़ी इहे मुंहिंजूं पसंदीदा सनफ़ूं आहिनि जी काफ़ी त असां ॿई पाबंद सिन्फ़ूं आहिनि हा पाबंद सिन्फ़ूं काफ़ी त असांजी मोरूसी सनफ़ आहे हा बिल्कुलु बिल्कुलु गज़ल में आज़ादी आहे तख़ेल जी हा सही कंहिं महिल सितारनि में हलिया वञो कंहिं महिल आबशारनि में हलिया वञो कंहिं महिल ॿियनि मंज़रनि में हलिया वञो जॾहिं त काफ़ी माना पूरी उनजो तख़यल हिकिड़ो लिमिट में रहणो आहे सही ॻाल्हि सही ॻाल्हि हिकु ई तख़यल खे तव्हां काफ़ी तव्हां ॿुधाईंदुसि फ़िलहालु गज़लूं जी बिस्मिल्लाह हिकिड़ी गज़ल आहे फ़ासिलो केॾो कयई फ़ासिलो केॾो कयई फ़ासिलो केॾो कयई हादिसो केॾो कयई वाह 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 ख़ूबसूरत फ़ासिलो केॾो कयई हादिसो केॾो कयई अखि न ॿूटियमि राति में वाह अखि न ॿूटियमि राति में वाइदो केॾो कई हा हा वाह 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 ख़ूबसूरत ख़ूबसूरत वाह वाह अखि न ॿूटियमि राति में वाइदो केॾो कई मुंहिंजे पर पुठि गैर सां मुंहिंजे पर पुठि गैर सां राब्तो केॾो कई वाह 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 मुंहिंजे पर पुठि गैर सां राब्तो केॾो कई फ़ासिलो केॾो कयई हादिसो केॾो कयई ज़िंदगी कातिल ज़हर ज़िंदगी कातिल ज़हर वाह वाक़ियो केॾो कयई वाह वाह ख़ूबसूरत ख़ूबसूरत नाहे रोशन चैन को नाहे रोशन चैन को
मामिलो केॾो केॾो कई ॾाढो ख़ूबसूरत साईं ख़ूबसूरत गज़ल तव्हां ॿुधायो वरी तव्हांजी ॿी शाइरी ॿुधूं था यकीनी तौर ते नाज़रीन हिते वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो असां अचूं था नंढड़े ब्रेक खां पोइ नाज़रीन मुख़्तसर साईअ खां पोइ हिकु भेरो प्रोग्राम कला खेतर में तव्हांखे भली कार था चऊं असां सां गॾु वेठा आहिनि साईं रोशन जरवार साहिब जी शाइरी पे ॿुधीसीं साईं तव्हां हेॾी सारी शाइरी ॿुधाई असांखे शाइरी आहे छा तव्हांजी नज़र में शाइरी छा आहे लफ़्ज़नि जी जड़त आहे उनजी उणत आहे ख़ूबसूरत उणत आहे या अञा ई का ॿी शइ आहे को इल्हामी या ग़ैर मरई ख़्यालु आहे तव्हांजी नज़र में छा आहे शाइरी साईं जेको अंदरि मां उधमो उथे जी जेके माण्हू जा ऐसा महसूसु शाइरी आहे इल्हाम शाइरी मुंहिंजे नज़र में इल्हाम आहे आमद थींदी सही आमद पहुती इंसान जे अंदरि में जी पोइ हुन जे अंदरि में जेको ज़मीर आहे ऐं जेको हुन वटि इल्मु आहे ॼाण आहे उन्हनि ॿिन्ही मदद सां जेका शइ ॿाहिरि निकिती उहा शाइरी आहे सही ऐं शाइरी दर्द जो परतवो आहे दर्द जो पाछो आहे हा बिल्कुलु बिल्कुलु ईअं लफ़्ज़ मिलाए छॾणु इन्हनि खे लफ़्ज़नि जो घाड़ेटो चइबो शाइरी कान्हे उहा थी सुगड़ाए ख़ूबसूरत तरतीब जेका आहे न उहा आहे बेसिक कुदरती हुआ जेसीं इल्हाम आमद जेका थींदी न उहा कुदरती लिखण महिल शाइर खे लफ़्ज़ मिनथू कंदा त मूंखे इस्तेमालु कर लफ़्ज़ ॻोल्हींदो शाइर न आहे सही ॻाल्हि आहे शाइर खे लफ़्ज़ पाणी के शाइर त रोशन जरवार साहिब तव्हांखे अर्ज़ु कयां त के शाइर त जन लफ़्ज़नि जी माना न बि हूंदी आहे उनखे माना ॾेई वेंदा आहिनि असां नंढे हूंदे ॿुधंदासीं अंतर मंतर जादू जंतर इन लफ़्ज़नि जी का माना आहे कान पर जेॾी महिल उस्ताद बुखारी उन्हनि खे चए थो त माना पैदा थी पए न तुंहिंजे दीदुनि में दिलबर अंतर मंतर जादू जंतर इहा आहे ख़ूबसूरत तरतीब जेका शाइरीअ खे मिसाल बेटाई जो बैत असांखे छो थो वणे इहो ई अर्ज़ु कयो त हिकिड़ी शइ हुन वटि मौजूदु हुई संदसि इल्मु ऐं संदसि ज़मीर हुनखे जेको तयारु करे गुलदस्तो ॿाहिरि कढियो जी बिल्कुलु उहो ख़ूबसूरत शेर इख़्तियार थी वियो जी बिल्कुलु सही था चओ त शाइरी में दर्द सौज़ सुर टिनी आमेज़ शाइरी हा आमेज़ शाइरी जेका जेकॾहिं राग जी नथी सघे ॻाए नथी सघिजे उहा शाइरी नथी उहा ॻाल्हि थी सही था चओ मुंहिंजे नज़र में बिल्कुलु बिल्कुलु अच्छा तव्हां ॻाईंदा पियो छा न ॻाईंदा कोन बाक़ी राग खे सम्झंदो आहियां हाणे छा था ॿुधायो हाणे तव्हांखे हिकु ग़ज़ल थो ॿुधायां जंहिंजो गॾियल इम्तिज़ाज आहे हाणोके दौर जी ॻाल्हि ऐं मिजाज़ ॿई गॾु आहिनि सही सही हिन देश जी साथी अड़ा हर बात विकामे थी वाह हिन देश जी साथी अड़ा हर बात विकामे थी हर बात विकामे थी हिन देश जी साथी अड़ा हर बात विकामे थी हर हंधि ज़मीरनि जी सौगात विकामे थी वाह बिल्कुलु बिल्कुलु इज़हार जी कुवत ते तहज़ीब जी पाबंदी इज़हार जी कुवत ते तहज़ीब जी पाबंदी गुरबत जे लिफ़ाफ़े में जज़्बात विकामे वाह 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 ख़ूबसूरत ख़ूबसूरत इज़हार जी कुवत ते तहज़ीब जी पाबंदी गुरबत जे लिफ़ाफ़े में जज़्बात विकामे थी कानून ऐं इज़त जो अहसासु उते कहिड़ो वाह कानून ऐं इज़त जो अहसासु उते कहिड़ो जित औरत जी अज़मत हर राति विकामे वाह वाह ख़ूबसूरत ख़ूबसूरत वाह वाह इंसान जूं सोचूं ॾिस ईमान सां बि धोखो वाह इंसान जूं सोचूं ॾिस ईमान सां बि धोखो हिते पाण पढ़ाइण लाइ ख़ैरात विकामे थी वाह 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 ख़ूबसूरत ॿीहर ॿुधाइजो वाह 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 इंसान जूं सोचूं ॾिस ईमान सां बि धोखो वाह हिते पाण पढ़ाइण लाइ ख़ैरात विकामे थी गदलाण घणी थी वई माहौल मथां तारी गदलाण घणी थी वई माहौल मथां तारी नापाक ज़माने में बरकात विकामे थी वाह 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 जग रोशन थी पवंदो जे आह असर कहिड़ो वाह जग रोशन थी पवंदो जे आह असर कहिड़ो पर रोशन कीअं थींदो जो तात विकामे थी वाह 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 ख़ूबसूरत ख़ूबसूरत वाह
ॿियो छा था ॿुधायोसीं तव्हां काफ़ी जी बि ॻाल्हि कई का काफ़ी ॿुधायो असांखे या को ग़ज़ल आहे त उहो ग़ज़ल बञाए हिकिड़ो तव्हांखे ॿुधायां थो जी जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह तुंहिंजी गलीअ मां शायदि अॼु हू लॾे वियो तुंहिंजी गलीअ में शायदि अॼु हू लॾे अॼु हू लॾे वियो हिकु शख़्स केतिरियूं यादूं छॾे वियो वाह वाह ख़ूबसूरत इहो मुंहिंजी आप बीती आहे साईं सही आहे इहो ऐं तव्हांखे उन ई ॿुधायो हूंदो जंहिं सामान खणायो हूंदो हुन तुंहिंजी गलीअ मां शायदि हा अॼु हू लॾे वियो हा हिकु शख़्स केतिरियूं यादूं यादूं छॾे वियो वाह हिकु तूं हुएं जो हुन सां ना आशना रहे वाह हिकु तूं हुएं हिकु तूं हुएं जो हुन सां ना आशना रहे बाक़ी सभिनि जे जीअ में जायूं वॾे वियो वाह 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 ख़ूबसूरत ख़ूबसूरत वाह पर्बत पहाड़ जेॾा इल्ज़ाम सिर खणी हू पर्बत पहाड़ जेॾा इल्ज़ाम सिर खणी हू सभु कंहिंखे हथ ॿधी ऐं साईं सॾे वियो वाह वाह हिकु शख़्स केतिरियूं यादूं छॾे वियो वाह वीरान वण ॿुसा ऐं बाज़ार बेमज़े थी वाह वीरान वण ॿुसा ऐं बाज़ार बेमज़े थी वण ॿुसा ऐं बाज़ार बेमज़े थी कल्ह ई नथी पवे का कंहिं पार ॾे वियो वाह 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 ख़ूबसूरत तुंहिंजी गलीअ मां शायदि अॼु हू लॾे वियो हिकु शख़्स केतिरियूं यादूं छॾे वियो रोशन बहार रौनक गॾु पाण सां वठी वियो वाह रोशन बहार रौनक गॾु पाण सां वठी वियो हिकिड़ो अजीब माण्हू गुंदर गॾे वियो वाह वाह तुंहिंजी गलीअ मां शायदि अॼु हू लॾे वियो जी साईं हींअर छा आहे पाण वटि साईं ग़ज़ल चओ काफ़ी चओ जेका शइ चओ तव्हांखे ॿुधायो ॿुधायो जेको तव्हांखे वणे थो असांजा सामाइन उहा शइ ॿुधणु चाहींदा जेका तव्हांखे थी वणे नाज़रीन जेके आहिनि असांजा तकलीफ़ पंहिंजो ई हर कंहिं वणंदी आहे हा सर्द ॻोढ़नि जी ॻाल्हि छो थो करी सर्द ॻोढ़नि जी ॻाल्हि छो थो करी सर्द ॻोढ़नि जी ॻाल्हि छो थो करी घणो वक़्तु रोइबो आहे गल ठरी वेंदा हा आहिनि हा मुसलसल सॼी राति रोइबो आहे गल ठरी वेंदा आहिनि बिल्कुलु न त ॻोढ़ा गरम हूंदा आहिनि हा सही आहे सर्द ॻोढ़नि जी ॻाल्हि छो थो करी बंदि सूरनि जी ॻाल्हि छो थो करी वाह ज़ू माना लफ़्ज़ बंदि हिकिड़ा बंदि पिया हा हा बिल्कुलु सम्झो या वरी जेका ॻाल्हि करी पई बंदि छो थो करी ज़ू माना लफ़्ज़ बंदि सूरनि जी ॻाल्हि छो थो करी दर्द जो तूं किताब आमूल आहे वाह दर्द जो तूं किताब आमूल आहे सुर्ख अखरनि जी ॻाल्हि छो थो करी वाह सर्द ॻोढ़नि जी ॻाल्हि छो थो करी ॻाढ़ी लिख त दर्द जी अलामत चई वेंदी आहे न पर तूं त सॼो मुंहिंजे लाइ ॻाढ़ो अखर आहे हा दर्द जो तूं किताब आमूल आहे सुर्ख अखरनि जी ॻाल्हि छो थो करी को बि अचिणो न आ किथां पका को बि अचिणो न आ किथां पका पका सुञ रस्तनि जी ॻाल्हि छो थो करी वाह बंदि सूरनि जी ॻाल्हि छो थो करी धूड़ आहे जे ॾाज में त पिरी मुंहिंजे छतड़नि जी ॻाल्हि छो थो करी वाह 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 धूड़ आहे जे ॾाज में त पिरी मुंहिंजे छतड़नि जी ॻाल्हि छो थो करी यार मुंहिंजी त ही इबादत आहे यार मुंहिंजी त ही इबादत आहे मुंहिंजे लुड़कनि जी ॻाल्हि छो थो करी वाह 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 ख़ूबसूरत सूरनि जी ॻाल्हि छो थो करी खोड़ चाहत छॾिया बणाए चरिया खोड़ चाहत छॾिया बणाए चरिया हिकिड़े रोशन जी ॻाल्हि छो थो करी वाह वाह बंदि सूरनि जी ॻाल्हि छो थो करी सही सही ॿियो छा आहे साईं ग़ज़ल ई ग़ज़ल आहिनि बिस्मिल्लाह 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 हिकिड़ो पुराणो ग़ज़ल शुरू में लिखियोसीं जी ऐं उन में उहो तख़यल असांजो उहो जेके मुतालिया कयासीं उनजो असर अंदाज़ घणो आहे उन ते जी जेके तुंहिंजी गर्दिश में विछड़िया से दोस्त ज़माना यादि पिया वाह जेके तुंहिंजी गर्दिश में विछड़िया जेके तुंहिंजी गर्दिश में विछड़िया से दोस्त ज़माना यादि पिया अॼु खिलंदे रोंदे महफ़िल में बचपन जा फसाना यादि पिया वाह अॼु वर्क जो दिलि जो उथलायमि वरिहनि जा पुराणा ज़ख़्म झुरिया वाह अॼु वर्क जो दिलि जो उथलायमि वरिहनि जा पुराणा ज़ख़्म झुरिया जे तुंहिंजे नज़र जा कीन गुथा से सभई निशाना यादि पिया वाह 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 अॼु खिलंदे रोंदे महफ़िल में बचपन जा फसाना यादि पिया वाह हिन दौर ख़िज़ा आ गुलशन जो छा हाल बणायो ॾिस त सही वाह हिन दौर ख़िज़ा आ गुलशन जो छा हाल बणायो ॾिस त सही
वल्लाह कननि में कालो कर कोयल जा तराना यादि पिया। वाह 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 वाह। अॼु खिलंदे रोंदे महफ़िल में बचपन जा फसाना यादि पिया। मूं घाव अंदर जा तुंहिंजे अॻियां जॾहिं खोले ॾसण जी कोशिशि कई। वाह मूं घाव अंदर जा तुंहिंजे अॻियां जॾहिं खोले ॾसण जी कोशिशि कई, तूं ॻाल्हि मटाए वेंदो हुएं से तुंहिंजा बहाना यादि वाह पिया। वाह 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 वाह। ॿीहर ॿुधाइजो। वाह वाह। मूं घाव अंदर जा तुंहिंजे अॻियां जॾहिं खोले ॾसण जी कोशिशि कई, तूं ॻाल्हि मटाए वेंदो हुएं से तुंहिंजा बहाना यादि पिया। लख अर्ज़ ऐं आसूं साण खणी तुंहिंजी ख़िदमत में जे हाज़िर थिया। वाह। लख अर्ज़ ऐं आसूं साण खणी तुंहिंजे ख़िदमत में जे हाज़िर थिया। तो ॾोह बिना सभु लोधे कढिया, महफ़िल मां दीवाना यादि पिया। वाह वाह वाह। ख़ूबसूरत ख़ूबसूरत। हिकु राति ही रोशन ख़्वाब लधुमि, को चंड झुलियो आहे झोलीअ में। वाह। हिकु राति ही रोशन ख़्वाब लधुमि, को चंड झुलियो आहे झोलीअ में। जॾहिं जाग थियमि तॾहिं कुझु न ॾिठुमि, बसि वक़्तु बेगाना यादि पिया। वाह 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 वाह। ऐं टीह पर वज़न में ॾाढो ख़ूबसूरत गज़ल। ॿियो को मुख़्तसर को गज़ल को नज़म बि लिखिया आहिनि तव्हां? नज़म बि आहिनि साईं। जी साईं। हींअर छा था ॿुधायो? तव्हांखे हिकिड़ी काफ़ी ॿुधायां थो। बिस्मिल्लाह। गज़ल ऐं काफ़ी जो गॾियल इम्तिज़ाज आहे। जी बिस्मिल्लाह। तोखे दिलि मां सॼण छा विसारे छॾियुमि, पाण खे पाण ॼण त मारे छॾियुमि। मारे छॾियुमि। वाह। तोखे दिलि मां सॼण छा छा विसारे छॾियुमि, पाण खे पाण ई ॼण त मारे छॾियुमि। ओचितो निंड मंझां तुंहिंजो छिरकी उथणु, ओचितो निंड मंझां तुंहिंजो छिरकी उथणु। नाव मुंहिंजो वठी साह थधिड़ा भरणु। वाह। राह वेंदा झले तिन खां मुंहिंजो पुछणु। नक्श दिलि तां सभई से उतारे छॾियुमि। वाह 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 वाह। ख़ूबसूरत। पाण खे पाण ई ॼण त मारे मारे छॾियुमि। छॾियुमि। इहे ख़बरूं बि हुयूं हा। त एतिरी मुंहिंजे लाइ महिनत थिए थी। ओचितो निंड मंझां तुंहिंजो छिरकी उथणु, नाव मुंहिंजो वठी साह थधिड़ा भरणु। राह वेंदा झले तिन खां मुंहिंजो पुछणु। नक्श दिलि तां सभई से उतारे छॾियुमि। ओचितो अहिड़ो को इनकलाब आयो, मूंसां मुंहुं ॾेई सॼण तो न ॻाल्हायो। ओचितो अहिड़ो को इनकलाब आयो, मूंसां मुंहुं ॾेई सॼण तो न ॻाल्हायो। का ख़बर कान पई रुख़ तो बदिलायो, रुख़ ॾिसी रूह पंहिंजो रुआड़े छॾियुमि। वाह। पाण खे पाण ई ॼण त मारे छॾियुमि। जी। जो न वस में हुयो मूं करणु चाहियो, जो न वस में हुयो मूं करणु चाहियो। मौत खां पहिरियां मूं मरणु चाहियो। वाह। मेण वांगुरु ॿरणु ऐं ॻरणु चाहियो। वाह वाह वाह। मेण वांगुरु ॿरणु ऐं ॻरणु चाहियो। जिस्म पंहिंजे खे ॿारे ऐं ॻारे छॾियुमि। वाह 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 वाह। ख़ूबसूरत ख़ूबसूरत। पाण खे पाण ई ॼण त ॿारे छॾियुमि। मुंहिंजो थियो आहे न थींदे सफ़ा, मुंहिंजी हिकु बि न रोशन वञींदे सफ़ा। वाह। मुंहिंजो थियो आहे न थींदे सफ़ा, मुंहिंजी हिकु बि न रोशन मञींदे सफ़ा। मूंॾे न ईंदे सफ़ा, खामखा पोइ बि रस्ता ॿुहारे छॾियुमि। वाह 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 वाह। ख़ूबसूरत। ये काफ़ी गॾियल गज़ल जो गॾियल इंतिज़ाज हो साईं। साईं महिरबानी तव्हांजी रोशन जरवार साहिबु। जी साईं। तव्हांजी शाइरी ॿुधण ते तमामु घणी दिलि थी चवे, पर वक़्तु असांखे एतिरी घणी इजाज़त नथो ॾिए पियो। नाज़रीन, इन ते प्रोग्राम कला खेत्र जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। ईंदड़ हफ़्ते वरी कंहिं नए महिमान सां गॾु तव्हां सां मुलाक़ात थींदी। पंहिंजे मेज़बान अलीराज शर खे इजाज़त ॾींदा। अलाए निगहबान।